इबरत न्यूज़ सां गॾु मां आदनान शेख। मां हिन वक़्तु सखर जे हिकिड़े पेट्रोल पंप ते मौजूदु आहे। निगरान हुकूमत जी जानिब खां जेके पेट्रोल जी क़ीमत में कल्ह इज़ाफ़ो कयो आहे, 14 रुपया 93 पैसो इज़ाफ़ो करे हिन वक़्तु जेकी मुक़ररु पेट्रोल जी क़ीमत आहे उहा 306 रुपया लीटर रखी वई आहे। इन जो असरु जेको ग़रीब आवाम ते पवंदो। अचो त हिन पेट्रोल पंप ते जेके शहरी पेट्रोल भराइण में मसरूफ़ आहिनि उन्हनि खां पुछूं था त उन्हनि जो चवणु हिन वधियल क़ीमतनि के बारे में छा आहे। आप देखें रोज पेट्रोल बढ़ता जा रहा है। 306 रुपये आज लीटर हो गया है। हम स्टूडेंट वगैरह कहाँ से कॉलेज जाएं? जैसा कि आप देख रहे हैं पेट्रोल रोज बरोज बढ़ता जा रहा है। हम स्टूडेंट, हमारी कॉलेज भी इतनी दूर रखी जा रही है कि हम पेट्रोल डलवा के पागल हो गए। इतना महंगा पेट्रोल कर दिया है हुकूमत ने। हम हुकूमत से गुजारिश करते हैं कि पेट्रोल को सस्ता करें ताकि हम बच्चे अपना कुछ कर सकें। जी रोज़ जेको आहे पेट्रोल जा अघु वधंदा था वञनि। 306 रुपया पेट्रोल जो लीटर। काॾूं हाणे आवाम हाणे पैसा जो इहे लीटर पेट्रोल विझराए गाॾियूं हलाए। लॻे थो त उहो पुराणो दौरु वापसि थो अचे जंहिंमें माण्हू वरी हिकु भेरे जेको आहे साइकिलुनि ते ईंदा ऐं वरी गॾा गाॾियुनि ते घोड़ा गाॾियुनि ते वरी सफ़र कंदा। लॻे थो हीअ हुकूमत जेका आहे हिन हुकूमत खे आवाम जो को बि अहसासु कोन्हे। IMF जे चवण ते बिजली गैस पेट्रोल जा अघु रोज़ बरोज़ वधंदा था वञनि, जंहिंजे करे आवाम जो हाणे ख़ुदकुशियूं करण ते मजबूर आहे। जी उन्हनि जे जेको आहे त खाइण जे लाइ का शइ घर में न आई। मज़दूरी 500 रुपया कमाइण वारो उनजे हालात छा आहिनि इहा तव्हांखे ख़बर न आहे। एसिन में रहण वारे तव्हांखे ख़बर न आहे। तव्हां रोड ते घुमो पंधु तव्हांखे ख़बर पए त ग़रीबनि जो ज़िंदगी कीअं थो गुज़ारे। रोज़ पेट्रोल महांगो, खंडु महांगो, अटो महांगो, हर ग़रीब पंहिंजे बच्चनि खे ख़ुदकशी करण ते मजबूर थियो आहे। तव्हां छा पर हाणे आहे त ज़ुल्म ॾिठो वञे। 306 रुपया पेट्रोल ग़रीब माण्हू करे त करे छा? जंहिंजी जो आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे 5-10 हज़ार पघार हूंदी उहो त माण्हू पेट्रोल बाइक ई विकिणी छॾंदो पहिरीं ॻाल्हि। पर जे शइ जी ॾिसो था बिजली में वाध आहे ॾींहों के ॾींहुं, हर शइ में वाध आहे। खंडु वञी 160-70 रुपए किलो पुॻी आहे। अटो वञी अलाए किथे पुॻो आहे। माण्हू खाइण पीअण खां इहो थी वियो आहे त पेट्रोल ते छा अची पींदो। हे था ॿुधा सखर जे शहरियुनि जा वीचार। उन्हनि जो इहो ई चवणु आहे निगरान हुकूमत पाकिस्तान जे जेके ग़रीब आवाम खे रिलीफ ॾियण में नाकाम थी नज़र अचे। कैमरा टीम सां गॾु अदनान शेख, इबरत न्यूज़ सखर।